टंडरू में अली बरसा गोट सुमर खान सतह रासिन अली शेर सतो जगवानी में सलीम सतो जावेद सतो बेन राजपुर बिरादरी हथियार बंदन पारा जमीन ते जबरदस्ती कब्जो करण खिलाफ चौथे ॾींहुं बि हथियारी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन अली शेर सतो मोहम्मद सलीम सतो बेन साहब ने दाईंदे चयो त 1988 में मूं ॻोठ पीरबख्श राजपुर के रवासी कादरदास राजपुर का ज़मीन ख़रीद कई हुई जंहिंजो खातो मूं वटि मौजूदु आहे। मुसलसल 2-3 सालनि खां ज़मीन मूं वटि आहे जंहिं ते हिन वक़्तु राजपुर बिरादरी जे माण्हुनि ख़ैर मोहम्मद राजपुर ज़ुल्फ़कार अली राजपुर ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे ऐं मूंखे ज़मीन आबाद करणु नथा ॾियनि ऐं असांजे मथां फायरिंग कई थी वञे। उल्टो क़त्ल जो ड्रामो रचाए असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया था वञनि जॾहिं त हिननि जो को बि क़त्ल न आहे थियो। हिननि वधीक मुद्दायो त मुसलसल 4 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं पर को बि खड़तेल नथो निकिरे। हिननि वज़ीर आला सिंध DIG सखर SSP खैरपुर खां अपील कई आहे त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु राशिद लतीफ़ शेर काश न्यूज़ टंडो मीर अली।